आई सॉरी, अज वरी कुजाड़े ले मुंह सुजायो आहे नी। आऊं खामोश वेठी आहियां, मुंहिंजो नालो न वठ। मूं तोखे कुछ चयो आहे? आई सॉरी, तोह कना पुछ में त को आंज थी पियो का। माई पुछण जो भी को तरीको थींदो आहे। तो वांगे सींद कान पटबी आहे। ऐ मोह के खबर आहे त तू केड़ी गाल खा पुकी आई। ऐ मुखे हाने वधी की चिड़ न दे यार। तू कुजाड़ो कंदी मुख। हां सॉरी, तू कुजाड़ो कंदी मुख। आऊं तोखे सब कुछ करे सगा थी, पर अन्या त तुंजो लिहाज थी करया। वध में वध भूरे पुट के चोरींदी है न, ऊ हाने तो हजी चुरच ते की न लगंदो। सब वनी खड्ड में पओ, मुखे तहां जी परवाह कोन्हे। आई सॉरी जा कम त दिसो, भूरे पुट लाए भी चोए थी त वनी खड्ड में पवे। ऐ हाने हिन गाल के इते ही गंढ दे पुट के वनी बुधाए त ऊ अची मुखे मार दे, इया ही न। आई सॉरी, तोह के को शर्म थे तो जो पिंड जे लाखेणे मुर्स जे लाए इए थी चुई। माई ही दिस, मेहरबानी करे मुंजी जान छड। चढ़ियो खट ते बैठी आई, मिजमान तक ही ना आई न। हां उती घर जो कमकार करे, आऊ नथी कुछा त मुर्को मथे ते चढ़ंदी पे वनी। आऊं पंहिंजे हिस्से जो कम पाण ही कंदस, तोते बाहर ना आया। उत वनी पानी भरे अच, सभई दिला ठल्ला पे आहिन। चयम न त आऊं पंहिंजे हिस्से जो कम पाण कंदस। किन्नी सोरिय मजा त मुर्गो लोहो थी वई है। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।